अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। दड़ो मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे सुनील आज़ाद मेमण जी रिपोर्ट असां शेयर कंदा हलूं त दड़ो लगोट रटा सुमरो में नौजवान इताद तरफ़ां मुनक़िद कयल खुली कचहरीअ में SSP सजावल शहीला रज़ा कुरैशी अवाम जा मसला ॿुधंदे चयो आहे त सजावल ज़िले में औरतुनि ऐं ॿारनि ते जिस्मानी तशद्दुद ऐं ॿारनि खां जबरी पोरियो कराईंदड़ अनासरनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वेंदी। हिन सजावल ज़िले में अमन अमान जी बिगड़ंदड़ सूरत हाल ते ॻाल्हाईंदे चयो त बदअमनी जी वारदातुनि खे बुंजो ॾियण लाइ सजावल पुलिस हंगामी बुनियादनि ते क़दम खणी रही आहे। पुलिस जे क़ाबिल ऑफिसरनि ते मुश्तमिल इंटेलिजेंस नेटवर्क जोड़ियो वियो आहे। जल्द ॾुआरियुनि जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो। उन खां अॻु वापारी एसोसिएशन जे सदर नज़ीर अहमद सुमरो, रशीद आज़ाद सुमरो, दाऊद सुमरो, प्रेस क्लब दड़ो जे सदर एजाज अख्तर मेहमान, ॾाॾा आदमपली जो एडवोकेट लतीफ़ सुमरो, अब्दुल कयूम सुमरो, हाफ़िज़ एजाज सुमरो, कामरेड गुलाम मुस्तफ़ा सुमरो ॿियनि मुख़्तलिफ़ मसला पेश कया। जॾहिं त नौजवान इताद जे अॻुवाणनि रशीद आज़ाद सुमरो, दाऊद सुमरो, कामरेड अज़ीज़ सुमरो, कामरेड शौकत सुमरो, मोहब्बत सुमरो ऐं ॿियनि तरफ़ां SSP शहीला कुरैशी के लुंगियुनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। नाज़रीन, वधीक अचो त ॿुधूं त हिन खुलियल कचहरीअ में आम माण्हुनि तरफ़ां SSP आॾो कहिड़ा मसला पेश कया विया। डिस्ट्रिक्ट में यहाँ पला बड़ा, मैंने यहाँ क्रिकेट खेली, बड़ा हुआ। यहाँ के जो भी आपके यहाँ डिस्ट्रिक्ट सुजावल है उसका एक ज़िला या अपना TS है, दड़ो है, बन्नू है और अपड़ाल अपना जोग शरीफ है। यहाँ पर आप सबसे पहले ये करें कि यहाँ पे जो पुराने जिनकी हिस्ट्री देखें, आप उनका रिकॉर्ड निकालें। जो यहाँ पर पुराने WHO WSC लगे हुए हैं, जो छोटे मुंशी बड़े मुंशी, उनको मेरे ख्याल में तो ऊपर से भी इंस्ट्रक्शन आई है कि उनको सैफल किया गया ऊपर से इधर नीचे, ठीक है। उसके बाद यहाँ के मकामी लोग जो हैं उनमें भी जिनकी रेपुटेशन अच्छी है उनको डिपोर्ट किया दड़े के अंदर मनशा हली रही है। ऐसे छो दड़ों की गुजारिश है तो मेहरबानी करे मनशात के बंद करायो वने जेके ॿिया जेके सोपारी जा वगैरह उन्हनि खे भी उहे कंट्रोल कनि पंहिंजे हिसाब सां। जो तक़रीबन असां वटि दड़े खां बेलो, दड़े खां बन्नू, दड़े खां मठोड़ो, ये रोड ऐं दड़े खां अपड़ाल महीना थिया मुंहिंजो नंढड़ो 4 साल जो हितां खां बिकक मोरी खां गायब थियो आहे ऐं मिसकीन या ग़रीब चढ़ा 30-35 साल मूंखे थी विया अची जी। नंढड़ो मुंहिंजो कोन मिलियो आहे भाजी, तव्हां वटि आयो हुउसि, मुंहिंजी घरवारी बि तव्हां वटि आई, तव्हां मूंसां मिलिया, तव्हां चयो कंप्लेन करियो, तव्हां DSP सां मिलो। DSP बदिली थी वियो, हींअर अली मोहम्मद चंड जो हींअर आयो आहे, मूंखे ख़बर पई आहे। महिरबानी, मुंहिंजो अर्ज़ु आहे मुंहिंजो मासूम ॻोल्हाए वञे, खुदा खान में तव्हांखे आउं दुआऊं कंदुसि, अल्लाह जो रसूल कंदो बहितर थींदो। वॾी ॻाल्हि चयो तव्हांजे स्टाफ खे, तव्हांजे सभु अॻिले खे जेके असांजे नंढे शहर खां आया आहिनि, उन खां पोइ अधिकार ऐं जिदोजहद जे सरवाणनि खे सलाम पेश कंदुसि जिन हिन मुंहिंजी मौज़म आहे हिते जेको गढ़ हो हुनखे मां निजात ॾियारिया तक़रीबन 80%, इंशाअल्लाह 20% चलो। अस्सलाम वालेकुम मैडम साहब, असांजे हीअ रटा जेको मनशात जो गढ़ हूंदो हो, हिन शहर खे हिन ॻोठ खे जो 16 बि ॻोठ अवल सां बेठो ईंदो हो ऐं अलाह जे फज़ल सां सॼी मैडम साहब संजय जी, अलाह जे फज़ल सां दोस्तनि जी महिरबानी सां अॼु रटा में 190% जो रिज़ल्ट मिली आहे। ऐं उन खां अलावा मैडम साहब मुंहिंजो हिकिड़ो तव्हांखे हेॾो वॾो एक कम कयो आहे, नियर बाय इम्पॉसिबल काम था जो उन्होंने किया है, मैं इनको अप्रिशिएट करता हूँ। और मैं यहाँ पे कुछ पॉइंट्स हाईलाइट करना चाहता हूँ आपके सामने कि यहाँ पे जो सबने बताया है कि जो हमारे यहाँ मंशा का अजाब था रटा में असांजो अबराल हिकिड़ो नंढो स्टाफ आहे जेको TS जोग शरीफ वेंदो आहे ऐं हुते मंशात जो करो तव्हांजो गुज़ारिश आहे पर असां पुलिस न बंदि कयो, असांजे नौजवान ऐं असांजे नौजवान ताउन शुरू हो। अगर नहीं आए हैं तो भी कोई मसला नहीं है, और हम दोबारा भी यहाँ आएंगे, फिर कचहरी करेंगे। हमारे DSP रहीम साहब यहाँ मौजूद है, नए ऑफिसर यहाँ तक
DSP ठीक आहे मुंहिंजो तारीफ़ करण फर्ज़ आहे तव्हां सां गॾु चवण जी ॻाल्हि इहा ई आहे त तव्हां मुस्तक़िल जेको टाइम गुज़रियो आहे मंशात जे हिसाब सां जेको तव्हां कंट्रोल कयो इहो तव्हां असां सभिनी ते फर्ज़ आहे असां पुलिस ऑफिसर 6 महीना हिते 6 महीना ॿाहिरि हलिया ईंदा आहियूं तव्हांजो नस्ल तव्हांजूं ज़मीनूं तव्हांजो रोज़गार तव्हांजी रहाश उहे तव्हां असां खां मदद वठंदो इंशाअल्लाह अल्लाह असांखे अॻिते बि ईमान ॾींदो असांजी मैडम साहब आहे ॾिसो हुते कॾहिं बि सजावट में मूंखे त नथो लॻे जेके हिते जो माहौल ऐं हिते जूं पॉलिसियूं हलियूं जो खुलियूं कच जूं आम इहे थियूं हुजनि जीअं हींअर हिन वक़्तु थियनि पियूं असांजी मैडम साहब जो इहो ई कोन आहे त बाबा असां चपे चपे घर घर हर कंहिं माण्हूअ सां मिलूं त असांखे बि ख़बर पवंदी असां बि नया आहियूं ठीकु आहे बल्कि नया इलाइक़े जा आहियूं पुलिस ऑफिसर खैर नाजरीन मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।